कि नौंदेरो वेझो ॻोठ भंगू शेख जे रहवासी औरतुनि हाजरा शेख, सरदार खातून, अरबेलो शेख ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहियो आहे त पुलिस 4 ॾींहं अॻु घर ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद कयो। एहलकारनि घर में भञरा पिणु कई आहे। नौंदेरो वेझो ॻोठ भंगू शेख जे रहवासी औरतुनि हाजरा शेख, सरदार खातून, अरबेलो शेख ऐं ॿियनि एहतजाज कंदे इहो दाहियो त पुलिस 4 ॾींहं अॻु घर मथां चढ़ाई कई, औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद बि कयो। एहलकारनि घर में भञरा बि कई आहे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी नौंदेरो भरिसां ॻोठ भंबो शेख जे रहवासण औरतुनि हाजरा शेख, सरदार खातून ऐं मासूम अरबेलो शेख समेत शहीद राणी प्रेस क्लब पहुची नौंदेरो प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो आहे त नौंदेरो पुलिस 4 ॾींहं अॻु बिला जवाज़ असांजे घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कयो आहे ऐं घर में बीठल मोटरसाइकिल काए थाणे ते बीहारे छॾी आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस नारेजा ज़ात जे माण्हुनि जे चवण ते असांजे नौजवान बरकत शेख खे चोरीअ जे कूड़े केस में फासायो आहे। मुज़ाहिरीन पुलिस जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बरकत शेख मथां दाख़िल थियल कूड़ो केस ख़त्म करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी वॾी महिरबानी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण जे लाइ।